मूंखे लॻे थो सुल्तान ऐं दाइम खे पुलिस जे हवाले करे छॾिजे। वकार ऐं अकीब जे बारे में बि ख़बर कजे। न, ईअं त बिल्कुलु कोन थींदो। मां जेतिरो जमाल सां गॾु इहो केस स्टडी कयो आहे ऐं जंहिं तरीक़े सां जमाल इन केस जी इन्वेस्टिगेशन कई आहे, इन हिसाब सां त इहो बहितर रहंदो त सुल्तान खे आज़ादु करे दाइम जी टीम खे ख़तमु कराइजे। पहिरियां सुल्तान जो उहो एतमाद वठिजे त हू दाइम जे माण्हुनि मां अकील ऐं वकार खे छॾाए सघे थो या न। दाइम जे माण्हुनि वकार ऐं अकील खे किथे रखे हूंदो? मूंखे कुझु अहिड़ी जायूं ख़बर आहिनि। मां हिन मामले में तव्हांजी मदद करे सघां थी, पर छा सुल्तान ही सभु करण जे लाइ राज़ी थींदो? उहो त करणो पवंदो, छो त सोराब ॾांहुं सभु रस्ता बंदि थी चुका आहिनि। उहो हाणे सुल्तान जो दुश्मन थी बीठो आहे। सुल्तान सिर्फ़ु असांखां ई मदद वठी सघे थो। सुल्तान जो इहो आख़िरी ऑप्शन आहे ऐं असांजे चवण ते हलणु संदसि मजबूरी हूंदी। जमाल साहब खे उहो बहितर लॻंदो? सुभाणे उहो हिन जे करे परेशान तो न थींदो? जमाल जी हिन समूरी इन्वेस्टिगेशन में मुंहिंजो अहम रोल रहियो आहे। उहो प्लान खेसि मूं ई डेवलप करे ॾिनो हो, सो उन्हनि जे सभिनी पहलुअनि खे मां ई सम्झां थी। बसि इन में तुंहिंजी सपोर्ट जी ज़रूरत आहे। मां हर सपोर्ट करण जे लाइ तयारु आहियां। बसि मूंखे समूरनि मसलनि मां कढी महफ़ूज़ तरीक़े सां मूंखे माइटनि वटि पहुचायो। उहो त कंफर्म आहे। बसि रुगो जमाल अचे तोखे तुंहिंजे माइटनि ॾे यकीनन पहुचाइबो। ठीकु आहे, तूं पंहिंजो कमु कर, मां पंहिंजो हिस्से जो कमु ख़तमु कयां थी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।